अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेस मंसूर सोडल खे चवंदो त तुंहिंजा शर्त मां सभु मञींदुसि, यानी तुंहिंजी ज़िम्मेवारी सभु मां पंहिंजे पाण ते रखंदुसि। यानी पोइ इहे ज़िम्मेदारियूं हुननि जे अॻियां पेश कंदुसि, यानी उन्हनि खे ही ज़िम्मेदारियूं ॿुधाईंदुसि। जेसीं ताईं हू शर्त क़बूल नथा कनि, जेसीं ताईं मां कुंज उन्हनि जे हवाले कॾहिं बि न कंदुसि। उन जे करे हाणे तोखे मूं मथां एतबार करणो ई पवंदो। कुंज जो ॾिस तोखे मूंखे ॾियणो ई पवंदो। जेसीं ताईं तूं कुंज मुंहिंजे हवाले न कंदे, जेसीं ताईं ही हितां तूं कॾहिं बि आज़ाद न थींदे। इन करे हाणे तूं पंहिंजो पाण ते बि सोच ऐं कुझु कुंज ते बि सोच। जो हींअर कुंज बेवस हूंदी ऐं लाचार हूंदी, उन जे करे तूं हाणे पंहिंजी ज़िद छॾे ऐं मूंखे कुंज जो ॾस ॾे। पोइ तुंहिंजो ज़िम्मो मां खणंदुसि ऐं तोखे हितां मां बि आज़ाद कराईंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त मूंखे इन रेस मंसूर जे मथां का बि पक न आहे जो हू कुंज खे वापसि वराईंदो, यानी कुंज खे असांजे हवाले कंदो। अगरि हुन कुंज खे हथु करे वरितो त पोइ हू कुंज खे पाण वटि रखंदो। ककर चवंदो त तूं दिलि मां वहम कढी छॾ, रेस मंसूर ईअं कॾहिं बि न कंदो। हू कुंज असांजे हवाले ज़रूरु कंदो। जो हू कुंज असांजे हवाले न कंदो त पोइ मारियो वेंदो। इन करे हू फ़ैसिलो करे पोइ असांजे हवाले कुंज करे छॾींदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह नवाज़ जो कावड़ वधी वेंदो। हू रेज़न ऐं मुराद वारनि लाइ हिकु क़दम खणंदो, यानी उन्हनि खे पाण में हाणे विढ़ाईंदो। इंशाल्लाह इहे सीन तव्हांखे जल्द खां जल्द ॾिसण वटां मिलंदा। ऐं रेस मंसूर इन जे विच में हर हाल में फ़ैसिलो कराईंदो, यानी फ़ैसिले लाइ रेस मंसूर ज़िद कंदो, पोइ इन जे विच में फ़ैसिलो करे छॾींदो। इन फ़ैसिले में केर बि इनकारी न थींदो। त मूंखे उमेद आहे त कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।